अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांजे लाइ ज़बरदस्त एक नई शइ आंदी है, नई अपडेट आंदी है। जी हाँ दोस्तों, जेको कुछ तव्हां थंबनेल ते ॾिठो आहे, अॼु तव्हांजूं ख़्वाहिशूं पूरियूं करण आयो आहियां। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो दिलि खोले तव्हां बि ही अपडेट ॾिसो। ही अपडेट बहितरीनु आहे। अॼु जी वीडियो तव्हांखे ॾिसणी पवंदी कीअं बि करे आख़िर ताईं। जे तव्हां अॼु आख़िर ताईं वीडियो नथा ॾिसणु चाहियो त हाणे ई हलिया वञो, न त अगरि दोस्तों तव्हां आख़िर ताईं वीडियो ॾिसंदव तव्हां ख़ुशि बि थींदव, मुतमइन बि थींदव ऐं तव्हांखे तव्हांजे कम जी ख़बर मिली वेंदी। अगरि तव्हांखे वाक़ई एंटरटेनमेंट थियणो आहे त पोइ वीडियो तव्हांखे ॾिसणी पवंदी। जे न ॾिसंदव दोस्तों असांजो नुक़सानु न थींदो, लेकिन तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी। वरी ही वीडियो असांजी तव्हांखे कोन मिलंदी, हेठि हली वेंदी, इन जे मथां ॿिया वीडियो अची वेंदा, वरी तव्हां ॻोल्हींदा बि रहंदो, लेकिन तव्हांखे ही वीडियो कोन मिलंदी। तॾहिं चवां थो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेका बहितरीनु अपडेट मां तव्हांखे ॾियणु आयो आहियां उहा तव्हांजे कम जी अपडेट आहे। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, जेका हीअ ड्रामा नवां अची रहिया आहिनि, इन्हनि जी काफ़ी सारियूं ॻाल्हियूं मां तव्हां सां शेयर करे चुको आहियां ऐं तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हांखे वॾी अपडेट मां ॾेई चुको आहियां। लेकिन हाणे जेका ॻाल्हि मां करणु आयो आहियां उहा थोरी मुख़्तलिफ़ आहे। उहा मुख़्तलिफ़ कीअं आहे, पहिरियों थोरी नज़र हणूं था इन ड्रामनि जे जेका ड्रामा अचण वारा आहिनि, पोइ वरी अॻिते ॿी पंहिंजी ख़बर हलायूं था। दोस्तों, जेका ड्रामा अचण वारा आहिनि, जीअं दुलाब थी वियो, चंड ग्रहण थी वियो, पंहिंजनि जा गद्दार ड्रामो थी वियो, ऐं ॿी हिकु फिल्म अची रही आहे अली हसन चड्डर साहिब जी, जंहिंमें वॾा अदाकार आहिनि। उनजो नालो आहे ग़रीब जो आवाज़, ऐं उन जो हिकु ॿियो ड्रामो बि अचणो आहे। उन जो नालो अनाउंस नाहे कयो, उहो बि मुहर्रम खां पोइ नालो अनाउंस थींदो। लेकिन जेका फिल्म अचणी आहे पंहिंजनि इहो ग़रीब जो आवाज़, उहा अचणी आहे मुहर्रम खां पोइ। उनजी पूरी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। उन में बि सुठा अदाकार आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको इहे ड्रामनि जा मां जंहिंजा नाला खयां, इहे मुहर्रम खां पोइ इन में कुझु ड्रामा जल्दी हली वेंदा, कुझु थोरो देरि हलंदा। देरि कहिड़ा हलंदा ऐं जल्दी कहिड़ा हलंदा, अॼु इन ते ॻाल्हि क्लियर कंदासीं। इहा तव्हांजे साम्हूं मां क्लियर करे ॻाल्हि रखां। तॾहिं चवां थो इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। पहिरियों इन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो ऐं सब्सक्राइब करे छॾियो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंड ग्रहण जेको ड्रामो आहे, तव्हां ॾिठो चंड ग्रहण जी शूटिंग बि तव्हां ॾिठी हूंदी। इन जो स्पेल मुकमिल थी चुको आहे। इहो मुहर्रम ख़तमु थियण खां पोइ तमामु जल्द इहो ड्रामो चंड ग्रहण हली वेंदो। ऐं इन जा पहिरियों प्रोमो ईंदो, टीज़र ईंदा 2, वरी आख़िरी प्रोमो ईंदो। प्रोमो जीअं आयो, पोइ यकदमि वरी ड्रामे जो पहिरियों एपिसोड ईंदो। पोइ इहो सोप सीरियल आहे, पोइ हर हफ़्ते में 5 एपिसोड इन जा ईंदा रहंदा। जीअं तकरार ड्रामे जा ईंदा हुया, अहिड़े हिसाब सां इहो तकरार जी जाइ ते हलंदो चंड ग्रहण ड्रामो। ऐं जेको थोरो लेट सां ड्रामो ईंदो, उहो कहिड़ो आहे, उहो आहे दुलाब। छो त उनजी शूटिंग अञा हाणे शुरूआति कई अथनि। अञा हाणे उनजी पहिरें स्पेल जी शूटिंग थींदी। ऐं हाणे अदाकारनि सां फरज़ंद मलिक खजू साहिबु ॾाढो हर अदाकार सां मिले थो, अदाकार सिलेक्ट करे थो, कहाणी वग़ैरह सम्झाए थो। छाजे करे नूर ज़हूर साहिबु पहिरियों स्पेल लिखी करे फरज़ंद मलिक खजू जे हथ में ॾिनो, ऐं हीअ स्पेल तूं रिकॉर्ड कर त वरी ॿियो स्पेल तोखे ॾींदुसि। स्पेल में 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि, 25 क़िस्तां। ऐं फरज़ंद मलिक खजू साहिबु ॾाढो अदाकारनि सां अॼुकल्ह मिले बि थो। तव्हां फ़ोटू बि ॾिठा हूंदा, मूं बि शेयर कया हुया। ऐं अदाकार जेका सिलेक्ट करणा हूंदा आहिनि, उहे डायरेक्टर जे हथ हूंदा आहिनि। उहो राइटर सिर्फ़ु पंहिंजी कहाणी लिखंदो आहे। हाणे डायरेक्टर जी मर्ज़ी आहे, वॾा अदाकार खणे, नंढा खणे, नवां खणे, पुराणा खणे, मशहूरु खणे, फाइटर खणे, उहो उन जी मर्ज़ी आहे कहिड़ा अदाकार खणे थो। लेकिन दुलाब ड्रामे जा अदाकार सॼा सिलेक्ट थी चुका आहिनि। मां तव्हांखे लिस्ट बि ॿुधाई, नाला पढ़ी ॿुधाया हुया, तव्हांखे यादि हूंदो। 2-3 ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि आहे। सभिनी अदाकारनि जा नाला ॿुधाया त हीअ अदाकार दुलाब ड्रामे में आहिनि। ऐं उन्हनि जा जेका असली नाला बि मूं ॿुधाया हुया, ऐं उन्हनि खे कहिड़ो किरदारु कंहिंखे कहिड़ो मिलियो आहे, उहो बि मां ॿुधायो हुयो। उहा वीडियो जे तव्हां नाहे ॾिठी त हाणे हेठि वञी ॻोल्हे करे उहा वीडियो ॾिसो। उहा वीडियो बि तव्हांजे कम जी आहे। तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त दुलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि, छो त उनजा अदाकार सिलेक्ट थी चुका आहिनि। रही ॻाल्हि जेका दोस्तों, उहा तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। रहियल ॻाल्हि हीअ आहे, दुलाब ड्रामो मुहर्रम गुज़रण खां पोइ बि थोरो लेट सां ईंदो, पोइ बि उनखे महीनो हिकिड़ो मतिलबु लॻी वेंदो। हा दोस्तों, महीनो आराम सां लॻी वेंदो। महीने खां पोइ जेको आहे दोस्तों, इहो ड्रामे जो क़िस्तां वरी जेको आहे स्टार्ट थींदियूं। उनजो पहिरियों टीज़र ईंदा 1-2, पोइ प्रोमो ईंदो, पोइ पहिरियों एपिसोड स्टार्ट थींदो।
बाक़ी चंड ग्रहण तमामु जल्दी हलंदो। ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजी जेका फिल्म आहे टेलीफिल्म इहा ग़रीब जो आवाज़ जेको नसरुल्ला गदाणी खे ॾिसी मुतासिर थी करे असां रिकॉर्ड कई वञे थी साईं जो उहा तमामु जल्द ईंदी। अली हसन चड्डर साहिबु जंहिंजो डायरेक्टर आहे, जंहिं ज़हर ज़िंदगी में डॉक्टर जो किरदारु अदा कयो हुयो, उहो हाणे पाण डायरेक्टर थी वियो आहे, पंहिंजी फिल्म जेका लाॾियूं ठाहे थो पियो, उहा बि तमामु जल्द अची वेंदी मुहर्रम खां पोइ। ऐं पंहिंजनि जा गद्दार इहो ड्रामो बि तमामु जल्द मुहर्रम खां पोइ, इहो बि लाला फयाज़ डायरेक्टर आहे, इन जो इहो अलॻि ड्रामो आहे, इहो बि तमामु जल्दी अची वेंदो। ऐं इहे ड्रामा जेका मां नाला तव्हांखे ॿुधाया इहे तमामु जल्दी ईंदा। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधायूं जंहिंजे लाइ तव्हां परेशान आहियो, परेशानी उहा आहे पथर दिलि। जी हाँ दोस्तों, मूंखे ख़बर आहे तव्हांखे पथर दिलि ड्रामे जो वॾो इंतज़ारु आहे। पथर दिलि ड्रामो आहे अहिड़ी शइ, इंतज़ारु त ज़रूरी आहे। पथर दिलि ड्रामे जो दोस्तो इंतज़ारु जेका कंदा आहिनि, जेका शौक़ीन आहिनि, उन्हनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे। मुहर्रम गुज़रण खां पोइ पथर दिलि ड्रामो बि एंट्री अची कंदो, धमाके सां एंट्री कंदो। तव्हांखे टेंशन वठण जी का ज़रूरत न आहे, को मसइलो न आहे। कुझु ॾींहुं इंतज़ारु करिणो पवंदो आहे, शूटिंग वग़ैरह हेॾे होॾे थींदी आहे, इहा ई वजह आहे, ॿी का वजह न आहे। बाक़ी हवेली ड्रामो हली रहियो आहे, गुलाम हुसैन बि हली रहियो आहे। हाणे 6-7 मुहर्रम ते इहे ड्रामा बि बंदि थी वेंदा, वरी मुहर्रम 11-12 मुहर्रम ते वञी स्टार्ट थींदा। छाजे करे सभु मुस्लमान भाइर आहियूं सभु मुहर्रम में, त इहे 3 ॼणा त पोइ माण्हू ग़म जा गुज़ारे सुकून सां। 3 ॼणा ज़रूरी न आहे, फिल्म अगरि न ॾिसंदासीं ड्रामा त को मरी न वेंदासीं। 7, 8, 9, 10 इहे जेका मुहर्रम ॼाणा आहिनि, 4 ॼणा आहिनि, इन्हनि ते ड्रामा बिल्कुलु बंदि थी वेंदा। इहो मां तव्हांखे हाणे सां ई ॿुधाए छॾियां थो। मुहर्रम खां 11-12 मुहर्रम खां पोइ वरी हली वेंदा। हिन 3-4 ॼाणनि में मजलिसां हलंदियूं, उहे जेको शो हलंदा उहे ईंदा। अगरि असांजे चैनल ते वीडियो आया त उहे बि अहिड़े क़िस्म जा ईंदा, इमाम हुसैन जे क़िस्म हिसाब सां जेको आहे रिलेटेड ईंदा। ऐं असांखे करण बि इहो घुरिजे त इहे कुझु ॾींहंनि जेका इन्हनि जो एतिराम करणु ज़रूरी आहे। मुस्लमान आहियूं, इमाम हुसैन शहीद थी वियो, असांजे करे हू शहीद थी वियो, शहादत ॾिनी हुन, ऐं एतिरा इमाम शहीद थिया। इहो हर कंहिंजो हक़ु आहे ख़ैर ख़ैरातूं करणु इन महीने में। दोस्तो बहरहाल मां तव्हांखे जेको अपडेट ॾेई रहियो, असांजे ड्रामनि जी पूरी अपडेट ॾिनी। मुंहिंजे ख़्याल में जेका बि मां तव्हांखे अपडेटूं ॾिनियूं आहिनि तव्हांखे दिलि सां लॻियूं हूंदियूं, ऐं तव्हांखे ॻाल्हि मुंहिंजी मुतमइन बि थी हूंदी आहे, मुतमइन बि चवंदव। ऐं उहे माण्हू हेठि कमेंट करनि जिन जेको आहे हिन टाइम ताईं वीडियो ॾिठी आहे, आख़िर ताईं वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उहे हेठि कमेंट करनि त मूंखे ख़बर पवे हीअ दोस्त मुंहिंजा आख़िर ताईं वीडियो ॾिसंदा आहिनि, असांजी दिलि बि ख़ुशि थींदी आहे। ऐं जेको अॼु मूं टारगेट रखियो दोस्तो 1000 लाइक जो, महिरबानी कयो, तव्हां 1000 लाइक पूरा नथा करे सघो। 1000 लाइक को वॾो माण्हू न आहे। तव्हां ॾिसो न, उर्दू ड्रामनि ते जेका रिव्यू कंदा आहिनि, ड्रामनि ते वीडियो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे उर्दू माण्हू जेका ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे वॾो सपोर्ट कंदा आहिनि। असां तव्हांजा सिंधी आहियूं, तव्हां असांजा भाइर आहियो, हिक ॿिए जा सिंधी आहियूं, पोइ तव्हां असांखे सपोर्ट न कंदव त असां तव्हांखे न कंदासीं त कीअं गुज़रंदो। असां सिंधी हिक ॿिए खे न सहंदा आहियूं तॾहिं पोइ न आहियूं। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त लाइक कयो यार, ईअं न कयो, सब्सक्राइब कयो, तव्हां असांखे सपोर्ट कयो। असां तव्हांजे लाइ अपडेट ठाहे रहिया आहियूं। उर्दू वारनि खे उर्दू वारा सपोर्ट करनि था, पंजाबियुनि खे पंजाबी सपोर्ट करनि था, ऐं असां सिंधी पोइ न आहियूं, सिंधियुनि खे सपोर्ट नथा कयूं। महिरबानी करे लाइक सब्सक्राइब कयो, कमेंट कयो, शेयर बि कयो दोस्तनि ताईं। तव्हां इहो सभु कुझु फ्री आहे, पंहिंजे सिंधी हुजण जो महिरबानी करे जवाबु ॾियो। असां सिंधी भाइर आहियूं, असां नंढा यूट्यूबर आहियूं, उर्दू वारा त वॾा यूट्यूबर थी वञनि था, उन्हनि खे सपोर्ट कंदे लेकिन असां हिक ॿिए सड़ूं था त कारूं हिक ॿिए खां अॻिते थी सघंदासीं। इहो नंढिड़ो मैसेज हुयो, हर कंहिंखे सपोर्ट कयो, रुॻो मूंखे न कयो, लेकिन कयो सही। असांजी हिन वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो। सुठो अगरि दोस्तो तव्हां आख़िर ताईं वीडियो ॾिसंदव, तव्हां ख़ुशि बि थींदो, मुतमइन बि थींदो, ऐं तव्हांखे तव्हांजे कम जी ख़बर मिली वेंदी। अगरि तव्हांखे वाक़ई एंटरटेनमेंट थियणो आहे त पोइ वीडियो तव्हांखे ॾिसणी पवंदी। जे न ॾिसंदव दोस्तो असांजो नुक़सानु न थींदो, लेकिन तव्हां खां अपडेट मिस थी वेंदी। वरी हीअ वीडियो असांजी तव्हांखे कोन मिलंदी, हेठि हली वेंदी, इन जे मथां ॿिया वीडियो अची वेंदा, वरी तव्हां ॻोल्हींदा बि रहंदो, लेकिन तव्हांखे हीअ वीडियो कोन मिलंदी। तॾहिं चवां थो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु जेका बहितरीनु अपडेट मां तव्हांखे ॾियणु आयो आहियां उहा तव्हांजे कम जी अपडेट आहे। पहिरीं ॻाल्हि दोस्तो,
जेका ही ड्रामा नवां अची रहिया आहिनि इन्हनि जी काफ़ी सारियूं ॻाल्हियूं मां तव्हां सां शेयर करे चुको आहियां ऐं तव्हांखे बि ख़बर आहे तव्हांखे वॾी वॾी अपडेट मां ॾेई चुको आहियां। लेकिन हाणे जेका ॻाल्हि मां करणु आयो आहियां उहा थोरी मुख़्तलिफ़ आहे। उहा मुख़्तलिफ़ कीअं आहे, पहिरियों थोरी नज़र हणूं था इन ड्रामनि जे जेका ड्रामा अचण वारा आहिनि, पोइ वरी अॻिते ॿी पंहिंजी ख़बर हलायूं था। दोस्तो जेका ड्रामा अचण वारा आहिनि जीअं दुलाब थी वियो, चंड ग्रहण थी वियो, पंहिंजनि जा गद्दार ड्रामो थी वियो ऐं ॿी हिकु फिल्म अची रही आहे अली हसन चड्ढर साहिब जी जंहिंमें वॾा वॾा अदाकार आहिनि, उनजो नालो आहे ग़रीब जो आवाज़ ऐं उन जो हिकु ॿियो ड्रामो बि अचणो आहे। उन जो नालो अनाउंस नाहे कयो, उहो बि मुहर्रम खां पोइ नालो अनाउंस थींदो। लेकिन जेका फिल्म अचणी आहे पंहिंजनि इहो ग़रीब जो आवाज़ उहा अचणी आहे मुहर्रम खां पोइ। उनजी पूरी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। उन में बि सुठा अदाकार आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त जेको इहे ड्रामनि जा मां जंहिंजा नाला खयां इहे मुहर्रम खां पोइ इन में कुझु ड्रामा जल्दी हली वेंदा, कुझु थोरो देरि हलंदा। देरि कहिड़ा हलंदा ऐं जल्दी कहिड़ा हलंदा, अॼु इन ते ॻाल्हि क्लियर कंदासीं। इहा तव्हांजे साम्हूं मां क्लियर करे ॻाल्हि रखां। तॾहिं चवां थो इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। पहिरियों इन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो ऐं सब्सक्राइब करे छॾियो। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंड ग्रहण जेको ड्रामो आहे, तव्हां ॾिठो चंड ग्रहण जी शूटिंग बि तव्हां ॾिठी हूंदी। इन जो स्पेल मुकमिल थी चुको आहे। इहो मुहर्रम ख़तमु थियण खां पोइ तमामु जल्द इहो ड्रामो चंड ग्रहण हली वेंदो ऐं इन जा पहिरियों पुरमो ईंदो, टीज़र ईंदा 2, वरी आख़िरी पुरमो ईंदो। पुरमो जीअं आयो पोइ यकदमि वरी ड्रामे जो पहिरियों एपिसोड ईंदो। पोइ इहो सोप सीरियल आहे, पोइ हर हफ़्ते में 5 एपिसोड इन जा ईंदा रहंदा। जीअं तकरार ड्रामे जा ईंदा हुया अहिड़े हिसाब सां इहो तकरार जी जाइ ते हलंदो चंड ग्रहण ड्रामो। ऐं जेको थोरो लेट सां ड्रामो ईंदो उहो कहिड़ो आहे, उहो आहे दुलाब। छो त उनजी शूटिंग अञा हाणे शुरूआति कई अथनि, अञा हाणे उनजी पहिरें स्पेल जी शूटिंग थींदी। ऐं हाणे अदाकारनि सां फरज़ंद मलिक खजू साहिबु ॾाढो हर अदाकार सां मिले थो, अदाकार सिलेक्ट करे थो, कहाणी वग़ैरह सम्झाए थो। छाजे करे नूर ज़हूर साहिबु पहिरियों स्पेल लिखी करे फरज़ंद मलिक खजू जे हथ में ॾिनो ऐं हीअ स्पेल तूं रिकॉर्ड कर त वरी ॿियो स्पेल तोखे ॾींदुसि। स्पेल में 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि, 25 क़िस्तां। ऐं फरज़ंद मलिक खजू साहिबु ॾाढो अदाकारनि सां अॼुकल्ह मिले बि थो। तव्हां फ़ोटू बि ॾिठा हूंदा, मूं बि शेयर कया हुया। ऐं अदाकार जेका सिलेक्ट करणा हूंदा आहिनि उहे डायरेक्टर जे हथ हूंदा आहिनि। उहो राइटर सिर्फ़ु पंहिंजी कहाणी लिखंदो आहे। हाणे डायरेक्टर जी मर्ज़ी आहे, वॾा अदाकार खणे, नंढा खणे, नवां खणे, पुराणा खणे, मशहूरु खणे, फाइटर खणे, उहो उन जी मर्ज़ी आहे कहिड़ा अदाकार खणे थो। लेकिन दुलाब ड्रामे जा अदाकार सॼा सिलेक्ट थी चुका आहिनि। मां तव्हांखे लिस्ट बि ॿुधाई, नाला पढ़ी ॿुधाया हुया, तव्हांखे यादि हूंदो 2-3 ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि आहे। सभिनी अदाकारनि जा नाला ॿुधाया त हीअ अदाकार दुलाब ड्रामे में आहिनि ऐं उन्हनि जा जेका असली नाला बि मूं ॿुधाया हुया ऐं उन्हनि खे कहिड़ो कहिड़ो किरदारु कंहिंखे कहिड़ो मिलियो आहे उहो बि मां ॿुधायो हुयो। उहा वीडियो जे तव्हां नाहे ॾिठी त हाणे वञी हेठि वञी ॻोल्हे करे उहा वीडियो ॾिसो। उहा वीडियो बि तव्हांजे कम जी आहे, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त दुलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि, छो त उनजा अदाकार सिलेक्ट थी चुका आहिनि। रही ॻाल्हि जेका दोस्तो उहा तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। रहियल ॻाल्हि हीअ आहे, दुलाब ड्रामो मुहर्रम गुज़रण खां पोइ बि थोरो लेट सां ईंदो, पोइ बि उनखे महीनो हिकिड़ो मतिलबु लॻी वेंदो। हा दोस्तो, महीनो आराम सां लॻी वेंदो। महीने खां पोइ जेको आहे दोस्तो इहो ड्रामे जो क़िस्तां वरी जेको आहे स्टार्ट थींदियूं। उनजो पहिरियों टीज़र ईंदा 1-2, पोइ पुरमो ईंदो, पोइ पहिरियों एपिसोड स्टार्ट थींदो। बाक़ी चंड ग्रहण तमामु जल्दी हलंदो। ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजी जेका फिल्म आहे टेलीफिल्म इहा ग़रीब जो आवाज़ जेको नसरुल्ला गॾाणी खे ॾिसी मुतासिर थी करे असां रिकॉर्ड कई वञे थी साईं इहो, उहा तमामु जल्द ईंदी। अली हसन चड्ढर साहिबु जंहिंजो डायरेक्टर आहे, जंहिं ज़हर ज़िंदगी में डॉक्टर जो किरदारु अदा कयो हुयो, उहो हाणे पाण डायरेक्टर थी वियो आहे। पंहिंजी फिल्म जेका लाॾियूं ठाहे थो पियो, उहा बि तमामु जल्द अची वेंदी मुहर्रम खां पोइ। ऐं पंहिंजनि जा गद्दार इहो ड्रामो बि तमामु जल्द मुहर्रम खां पोइ, इहो बि लाला फयाज़ डायरेक्टर आहे, इन जो इहो अलॻि ड्रामो आहे। इहो बि तमामु जल्दी अची वेंदो। ऐं इहे ड्रामा जेका आहिनि, जेका मां नाला तव्हांखे ॿुधाया, इहे तमामु जल्दी ईंदा। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधायूं जंहिंजे लाइ तव्हां परेशान आहियो। परेशानी उहा आहे पथर दिलि। जी हाँ दोस्तो, मूंखे ख़बर आहे तव्हांखे पथर दिलि ड्रामे जो वॾो इंतज़ारु आहे। पथर दिलि ड्रामो आहे अहिड़ी शइ, इंतज़ारु त ज़रूरी आहे। पथर दिलि ड्रामे जो दोस्तो इंतज़ारु जेका कंदा आहिनि, जेका शौक़ीन आहिनि, उन्हनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे।
मुहर्रम गुज़रण खां पोइ पथर दिल ड्रामो भी एंट्री अची कंदो, धमाके सां एंट्री कंदो। तव्हांखे टेंशन वठण जी का ज़रूरत न आहे, को मसइलो न आहे। कुझु ॾींहुं इंतज़ारु करिणो पवंदो आहे, शूटिंग वग़ैरह हेॾे होॾे थींदी आहे, इहा ई वजह आहे, ॿी का वजह न आहे। बाक़ी हवेली ड्रामो हली रहियो आहे, ग़ुलाम हुसैन बि हली रहियो आहे। हाणे 6-7 मुहर्रम ते इहे ड्रामा बि बंदि थी वेंदा, वरी मुहर्रम 11-12 मुहर्रम ते वञी स्टार्ट थींदा। छाजे करे सभु मुस्लमान भाइर आहियूं सभु मुहर्रम में, त इहे 3 ॼणा त पोइ माण्हू ग़म जा गुज़ारे सकून सां। 3 ॼणा ज़रूरी न आहे, फिल्म अगरि न ॾिसंदासीं ड्रामा त को मरी न वेंदासीं। 7, 8, 9, 10 इहे जेका मुहर्रम ॼाणा आहिनि, 4 ॼणा आहिनि, इहे इन्हनि ते ड्रामा बिल्कुलु बंदि थी वेंदा। इहो मां तव्हांखे हाणे सां ई ॿुधाए छॾियां थो। मुहर्रम खां 11-12 मुहर्रम खां पोइ वरी हली वेंदा। हिन 3-4 ॼाणनि में मजलिसां हलंदियूं, उहे जेको शो हलंदा उहे ईंदा। अगरि असांजे चैनल ते वीडियो आया त उहे बि अहिड़े क़िस्म जा ईंदा, इमाम हुसैन जे क़िस्म हिसाब सां जेको आहे रिलेटेड ईंदा। ऐं असांखे करण बि इहो घुरिजे त इहे कुझु ॾींहंनि जेका इन्हनि जो एतिराम करणु ज़रूरी आहे। मुस्लमान आहियूं, इमाम हुसैन शहीद थी वियो, असांजे करे हू शहीद थी वियो, शहादत ॾिनी हुन, ऐं एतिरा इमाम शहीद थिया। इहो हर कंहिंजो हक़ु आहे ख़ैर ख़ैरातूं करणु इन महीने में। दोस्तों बहरहाल मां तव्हांखे जेको अपडेट ॾेई रहियो, असांजे ड्रामनि जी पूरी अपडेट ॾिनी। मुंहिंजे ख़्याल में जेका बि मां तव्हांखे अपडेटूं ॾिनियूं आहिनि तव्हांखे दिलि सां लॻियूं हूंदियूं, ऐं तव्हांखे ॻाल्हि मुंहिंजी मुतमइन बि थी हूंदी आहे, मुतमइन बि चवंदव। ऐं उहे माण्हू हेठि कमेंट करनि जिन ऐं जेको आहे हिन टाइम ताईं वीडियो ॾिठी आहे, आख़िर ताईं वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उहे हेठि कमेंट करनि त मूंखे ख़बर पवे हीअ दोस्त मुंहिंजा आख़िर ताईं वीडियो ॾिसंदा आहिनि, असांजी दिलि बि ख़ुशि थींदी आहे। ऐं जेको अॼु मूं टारगेट रखियो दोस्तों 1000 लाइक जो, महिरबानी कयो, तव्हां 1000 लाइक पूरा नथा करे सघो। 1000 लाइक को वॾो माण्हू न आहे। तव्हां ॾिसो न, उर्दू ड्रामनि ते जेका रिव्यू कंदा आहिनि, ड्रामनि ते वीडियो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे उर्दू माण्हू जेका ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे वॾो सपोर्ट कंदा आहिनि। असां तव्हांजा सिंधी आहियूं, तव्हां असांजा भाइर आहियो, हिक ॿिए जा सिंधी आहियूं, पोइ तव्हां असांखे सपोर्ट न कंदव त असां तव्हांखे न कंदासीं। त जंहिंजा नाला खयां, इहे मुहर्रम खां पोइ इन में कुझु ड्रामा जल्दी हली वेंदा, कुझु थोरो देरि हलंदा। देरि कहिड़ा हलंदा ऐं जल्दी कहिड़ा हलंदा, अॼु इन ते ॻाल्हि क्लियर कंदासीं। इहा तव्हांजे साम्हूं मां क्लियर करे ॻाल्हि रखां। तॾहिं चवां थो हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसजो। पहिरियों हिन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो ऐं सब्सक्राइब करे छॾियो। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चंड ग्रहण जेको ड्रामो आहे, तव्हां ॾिठो चंड ग्रहण जी शूटिंग बि तव्हां ॾिठी हूंदी। इन जो स्पेल मुकमिल थी चुको आहे। इहो मुहर्रम ख़तमु थियण खां पोइ तमामु जल्द इहो ड्रामो चंड ग्रहण हली वेंदो। ऐं जा पहिरियों पुरमो ईंदो, टीज़र ईंदा 2, वरी आख़िरी पुरमो ईंदो। पुरमो जीअं आयो पोइ यकदमि वरी ड्रामे जो पहिरियों एपिसोड ईंदो। पोइ इहो सोप सीरियल आहे, पोइ हर हफ़्ते में 5 एपिसोड इन जा ईंदा रहंदा, जीअं तकरार ड्रामे जा ईंदा हुया, अहिड़े हिसाब सां इहो तकरार जी जाइ ते हलंदो चंड ग्रहण ड्रामो। ऐं जेको थोरो लेट सां ड्रामो ईंदो उहो कहिड़ो आहे, उहो आहे दुलाब। छो त उनजी शूटिंग ई अञा हाणे शुरूआति कई अथनि, अञा हाणे उनजी पहिरें स्पेल जी शूटिंग थींदी। ऐं हाणे अदाकारनि सां फरज़ंद मलिक खजू साहब ॾाढो हर अदाकार सां मिले थो, अदाकार सिलेक्ट करे थो, कहाणी वग़ैरह सम्झाए थो। छाजे करे नूर ज़हूर साहब पहिरियों स्पेल लिखी करे फरज़ंद मलिक खजू जे हथ में ॾिनो, ऐं हीअ स्पेल तूं रिकॉर्ड कर त वरी ॿियो स्पेल तोखे ॾींदुसि। स्पेल में 25 क़िस्तां हूंदियूं आहिनि, 20-25 क़िस्तां। ऐं फरज़ंद मलिक खजू साहब ॾाढो अदाकारनि सां अॼुकल्ह मिले बि अथो, तव्हां फ़ोटू बि ॾिठा हूंदा, मूं बि शेयर कया हुया। ऐं अदाकार जेका सिलेक्ट करणा हूंदा आहिनि उहे डायरेक्टर जे हथ हूंदा आहिनि, उहो राइटर सिर्फ़ु पंहिंजी कहाणी लिखंदो आहे। हाणे डायरेक्टर जी मर्ज़ी आहे, वॾा अदाकार खणे, नंढा खणे, नवां खणे, पुराणा खणे, मशहूरु खणे, फाइटर खणे, उहो उन जी मर्ज़ी आहे कहिड़ा अदाकार खणे थो। लेकिन दुलाब ड्रामे जा अदाकार सॼा सिलेक्ट थी चुका आहिनि। मां तव्हांखे लिस्ट बि ॿुधाई, नाला पढ़ी ॿुधाया हुया, तव्हांखे यादि हूंदो 2-3 ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि आहे। सभिनी अदाकारनि जा नाला ॿुधाया त हीअ अदाकार दुलाब ड्रामे में आहिनि, ऐं उन्हनि जा जेका असली नाला बि मूं ॿुधाया हुया, ऐं उन्हनि खे कहिड़ो कहिड़ो किरदारु कंहिंखे कहिड़ो मिलियो आहे उहो बि मां ॿुधायो हुयो। उहा वीडियो जे तव्हां न आहे ॾिठी त हाणे वञी हेठि वञी ॻोल्हे करे उहा वीडियो ॾिसो। उहा वीडियो बि तव्हांजे कम जी आहे, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त दुलाब ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि, छो त उनजा अदाकार सिलेक्ट थी चुका आहिनि। रही ॻाल्हि जेका दोस्तो उहा तव्हांखे मां ॿुधाईंदुसि। रहियल ॻाल्हि हीअ आहे, दुलाब ड्रामो मुहर्रम गुज़रण खां पोइ बि थोरो लेट सां ईंदो, पोइ बि उनखे महीनो हिकिड़ो मतिलबु लॻी वेंदो। हा दोस्तो, महीनो आराम सां लॻी वेंदो।
महीने खां पोइ जेको आहे दोस्तो इहो ड्रामे जो क़िस्तां वरी जेको आहे स्टार्ट थींदियूं। उनजो पहिरियों टीज़र ईंदा 1-2, पोइ प्रोमो ईंदो, पोइ पहिरियों एपिसोड स्टार्ट थींदो। बाक़ी चंड ग्रहण तमामु जल्दी हलंदो। ऐं ॿी ॻाल्हि त पंहिंजी जेका फिल्म आहे टेलीफिल्म इहा ग़रीब जो आवाज़ जेको नसरुल्ला गॾाणी खे ॾिसी मुतासिर थी करे असां रिकॉर्ड कई वञे थी साईं इहो उहा तमामु जल्द ईंदी। अली हसन चड्डड़ साहिबु जंहिंजो डायरेक्टर आहे, जंहिं ज़हर ज़िंदगी में डॉक्टर जो किरदारु अदा कयो हुयो, उहो हाणे पाण डायरेक्टर थी वियो आहे, पंहिंजी फिल्म जेका लाॾियूं ठाहे थो पियो, उहा बि तमामु जल्द अची वेंदी मुहर्रम खां पोइ। ऐं पंहिंजनि जा गद्दार इहो ड्रामो बि तमामु जल्द मुहर्रम खां पोइ, इहो बि लाला फयाज़ डायरेक्टर आहे, इन जो इहो अलॻि ड्रामो आहे, इहो बि तमामु जल्दी अची वेंदो। ऐं इहे ड्रामा जेका मां नाला तव्हांखे ॿुधाया इहे तमामु जल्दी ईंदा। लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी ॿुधायूं जंहिंजे लाइ तव्हां परेशान आहियो। परेशानी उहा आहे पत्थर दिल। जी हाँ दोस्तों, मूंखे ख़बर आहे तव्हांखे पत्थर दिल ड्रामे जो वॾो इंतज़ारु आहे। पत्थर दिल ड्रामो आहे अहिड़ी शइ, इंतज़ारु त ज़रूरी आहे। पत्थर दिल ड्रामे जो दोस्तो इंतज़ारु जेका कंदा आहिनि, जेका शौक़ीन आहिनि, उन्हनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे। मुहर्रम गुज़रण खां पोइ पत्थर दिल ड्रामो बि एंट्री अची कंदो, धमाके सां एंट्री कंदो। तव्हांखे टेंशन वठण जी का ज़रूरत न आहे, को मसइलो न आहे। कुझु ॾींहुं इंतज़ारु करिणो पवंदो आहे, शूटिंग वग़ैरह हेॾे होॾे थींदी आहे, इहा ई वजह आहे, ॿी का वजह न आहे। बाक़ी हवेली ड्रामो हली रहियो आहे, गुलाम हुसैन बि हली रहियो आहे। हाणे 6-7 मुहर्रम ते इहे ड्रामा बि बंदि थी वेंदा, वरी मुहर्रम 11-12 मुहर्रम ते वञी स्टार्ट थींदा। छाजे करे सभु मुस्लमान भाइर आहियूं सभु मुहर्रम में, त इहे 3 ॾियारा त पोइ माण्हू ग़म जा गुज़ारे सुकून सां। 3 ॾियारा ज़रूरी न आहे, फिल्म अगरि न ॾिसंदासीं ड्रामा त को मरी न वेंदासीं। 7, 8, 9, 10 इहे जेका मुहर्रम ॾियारा आहिनि, 4 ॾियारा आहिनि, इन्हनि ते ड्रामा बिल्कुलु बंदि थी वेंदा। इहो मां तव्हांखे हाणे सां ई ॿुधाए छॾियां थो। मुहर्रम खां 11-12 मुहर्रम खां पोइ वरी हली वेंदा। इन 3-4 ॾियारनि में मजलिसां हलंदियूं, उहे जेको शो हलंदा उहे ईंदा। अगरि असांजे चैनल ते वीडियो आया त उहे बि अहिड़े क़िस्म जा ईंदा, इमाम हुसैन जे क़िस्म हिसाब सां जेको आहे रिलेटेड ईंदा। ऐं असांखे करण बि इहो घुरिजे त इहे कुझु ॾींहंनि जेका इन्हनि जो एतिराम करणु ज़रूरी आहे। मुस्लमान आहियूं, इमाम हुसैन शहीद थी वियो, असांजे करे हू शहीद थी वियो, शहादत ॾिनी हुन, ऐं एतिरा इमाम शहीद थिया। इहो हर कंहिंजो हक़ु आहे ख़ैर ख़ैरातूं करणु इन महीने में। दोस्तो बहरहाल मां तव्हांखे जेको अपडेट ॾेई रहियो, असांजे ड्रामनि जी पूरी अपडेट ॾिनी। मुंहिंजे ख़्याल में जेका बि मां तव्हांखे अपडेटूं ॾिनियूं आहिनि तव्हांखे दिलि सां लॻियूं हूंदियूं, ऐं तव्हांखे ॻाल्हि मुंहिंजी मुतमइन बि थी हूंदी, मुतमइन बि चवंदव। ऐं उहे माण्हू हेठि कमेंट करनि जिन जेको आहे हिन टाइम ताईं वीडियो ॾिठी आहे, आख़िर ताईं वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उहे हेठि कमेंट करनि त मूंखे ख़बर पवे हीअ दोस्त मुंहिंजा आख़िर ताईं वीडियो ॾिसंदा आहिनि, असांजी दिलि बि ख़ुशि थींदी आहे। ऐं जेको अॼु मूं टारगेट रखियो हो दोस्तो 1000 लाइक जो, महिरबानी कयो, तव्हां 1000 लाइक पूरा नथा करे सघो। 1000 लाइक को वॾो माण्हू न आहे। तव्हां ॾिसो न, उर्दू ड्रामनि ते जेका रिव्यू कंदा आहिनि, ड्रामनि ते वीडियो ठाहींदा आहिनि, उन्हनि खे उर्दू माण्हू जेका ॿुधण वारा आहिनि उन्हनि खे वॾो सपोर्ट कंदा आहिनि। असां तव्हांजा सिंधी आहियूं, तव्हां असांजा भाइर आहियो, हिक ॿिए जा सिंधी आहियूं, पोइ तव्हां असांखे सपोर्ट न कंदव त असां तव्हांखे न कंदासीं त कीअं गुज़रंदो। असां सिंधी हिक ॿिए खे न सहंदा आहियूं तॾहिं पोइ न आहियूं। इहो मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त लाइक कयो यार, ईअं न कयो, सब्सक्राइब कयो, तव्हां असांखे सपोर्ट कयो। असां तव्हांजे लाइ अपडेट ठाहे रहिया आहियूं। उर्दू वारनि खे उर्दू वारा सपोर्ट करनि था, पंजाबियुनि खे पंजाबी सपोर्ट करनि था, ऐं असां सिंधी पोइ न आहियूं, सिंधियुनि खे सपोर्ट नथा कयूं। महिरबानी करे लाइक सब्सक्राइब कयो, कमेंट कयो, शेयर बि कयो दोस्तनि ताईं। तव्हां इहो सभु कुझु फ्री आहे, पंहिंजे सिंधी हुजण जो महिरबानी करे जवाबु ॾियो। असां सिंधी भाइर आहियूं, असां नंढा यूट्यूबर आहियूं, उर्दू वारा त वॾा यूट्यूबर थी वञनि था, उन्हनि खे सपोर्ट कंदे लेकिन असां हिक ॿिए सड़ूं था त कारूं हिक ॿिए खां अॻिते थी सघंदासीं। इहो नंढिड़ो मैसेज हुयो, हर कंहिंखे सपोर्ट कयो, रुॻो मूंखे न कयो, लेकिन कयो सही। असांजी हिन वीडियो खे लाइक कयो, दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो, सुठा सुठा कमेंट ॾियो। मूंखे ॾींदा इजाज़त, मां मिलंदुसि तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। ऐं अलाह तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। शायदि ख़ुशि खे दुआनि में यादि रखंदा, शायदि ख़ुशि व्लॉग सभु यूट्यूब चैनल खे बि यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।